अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां पढ़ूं पिया सूरत आल इमरान। हाणे पहुता आहियूं असीं 44 आयत ताईं। हाणे हज़रत मरियम अलैहिस्सलाम वटि पहुता आहिनि मलाइक। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। إذ قالت الملائكة يا مريم إن الله يبشرك بكلمة منه اسمه المسيح عيسى ابن مريم وجيها في الدنيا والآخرة ومن المقربين ويكلم الناس في المهد وكحلا ومن الصالحين. या हिते तारीफ़ एतिरी आहे। ॿी वधीक तारीफ़ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी सूरत मरियम में त वजीह हूंदो दुनिया में ॿिन्ही जहाननि मंझि सुहिणे अख़लाक जो, सुहिणी सूरत जो, वणंदड़ सभु कंहिंखे वजीहन फिर दुनिया वल आख़िरत। पोइ मिनल मुक़र्रबीन वेझनि मज़ा हूंदो जो अलाह ताला खे वेझा जेके मुक़र्रब ऐं ॻाल्हाईंदो महद मंझि यानी पींघे मंझि यानी हंज मंझि यानी अञा नंढो हूंदो हुन वक़्तु ॻाल्हाईंदो जो पंहिंजे माउ जी शहादत ॾींदो हुनजे चङाईअ जी भलाई जी। युकल्लिम उन्नास फिल महदि व कहलन ऐं वॾो थी वरी पोइ चयमि वॾो थींदो नबी थींदो रसूल थींदो त वक़्तु वरी मतिलबु जाइ जो खां नबी आहे पर जंहिं वक़्तु हुनजो बस जो वक़्तु ईंदो वासत जो तंहिं वक़्तु वरी ॻाल्हाईंदो माण्हुनि सां मिनस सालिहिन सालिहनि मज़ा हूंदो। हाणे फरमाए थी हज़रत मरियम अलैहिस्सलाम चए थी क़ालत रब्बि अन्ना यकूनु ली वलद। चए मूंखे कीअं थींदो ॿारु पुटु कीअं थींदो मूंखे वलम यमससनी बशर ऐं मूंखे कंहिं बशर छुतो न आहे छुयो न आहे हथु न लाथो आहे। क़ाल कज़ालिक अल्लाहु यख़्लुक़ु मा यशा। चए अलाह ताला ईअं जीअं वणेसि तीअं चाहे तीअं ख़लके सघे थो। हाणे ख़लक़त जूं 4 सूरतूं अलाह ताला ॾेखारियूं आहिनि। उहे हाणे ज़ुआलॉजी जेके पढ़नि था पंहिंजे बायोलॉजी उन्हनि खे ख़बर आहे हिते 4 सूरतूं आहिनि। हिकिड़ो कंहिं बि शइ कुझु बि न हुजे उन मां थी पए। हज़रत आदम अलैहिस्सलाम कुझु बि न हो त सॼी दुनिया ख़लक़जी वई हली। मिटी वञा वरी आदम अलैहिस्सलाम खे ख़लके मिटी मां पाणी वञा वरी हज़रत आदम मझां वरी कंहिं सूरत सां ख़लकियईं हज़रत हवा अलैहिस्सलाम खां। यानी कुझु न हो पहिरीं 5 सूरतूं आहिनि कुझु न हो तंहिं मां छो मिटी मझां मर्द माण्हू थियो माण्हू मझां वरी ज़ाल थी। हा इहे थियूं सूरतूं। हाणे ॿियो जेको सॼो जहान आहे तव्हां ऐं असीं सभई माउ बि आहे पीउ बि आहे असांजो सूरत ॿई माउ पीउ आहिनि। ऐं हिकिड़ी बाक़ी सूरत रहियल जेका हुई सा हुई त माउ हुजे ऐं पीउ न हुजे। होॾां कुझु बि न आहे त उन मां थिए थो होॾां पीउ आहे मतिलबु हज़रत आदम अलैहिस्सलाम मिटी वञा थियो मिटी वञा वरी पीउ मञी आदम वञा वरी हवा थी वरी हवा ऐं आदम ॿिन्ही वञा वरी असां सभु सॼो जहान पियो ख़लकिजे। पर चौथी जेका एक्सेप्शनल सूरत आहे पंहिंजी सा आहे ॼण त माउ हुजे ऐं पीउ न हुजे। उहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो हिकिड़ो मिसाल बनी इसराईल जे लाइ अलाह ताला ख़ासि तरह सां हिकिड़ी निशानी इहा बनाई। इहो मसीह बि इहो हूंदो जंहिंजी माउ हूंदी पर पीउ न हूंदो। इन करे अलाह ताला ॼण हिकिड़ो मिसाल आहे। क़ालत रब्बि अन्ना यकूनु ली वलदुन वलम यमससनी बशर। क़ाल अलाह ताला चयो या फ़रिश्ते अलाह ताला जी तरफ़ां चयो क़ाल कज़ालिक अल्लाहु यख़्लुक़ु मा यशा। तुंहिंजो अलाह ईअं ख़लके थो जीअं वणेसि तीअं मर्ज़ी जो मालिक आहे। इज़ा क़दा अमरन जॾहिं को फ़ैसिलो करे थो चुके
कज़ा करे थो चुके त अमर त हीअं थियणु खपे त उहे चवे थो त कुन फइनमा यकूल, पोइ चवे थो त यकूल थी पओ, यकूल लहू उनखे चए थो कुन, कुन थी फयकून, पोइ थी थो पए कुन फयकून। हाणे कुन फयकून जी ॻाल्हि आहे, जीअं अलाह ताला काइनात जी कुन सां ख़लकी सॼी तीअं यकून फयकून माना पोइ थी पियो, कुन माना थी पोइ थी पियो। आयाती 47 आयत अलाह ताला हज़रत मरियम खे ॿुधायो त ईअं ख़लकींदो अलाह ताला, यानी हुकुम कंदो तुंहिंजे पेट में ॿारु थी पवंदो बिना इंसान जे छुअण जे। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, ऐं सेखारिया वेंदा, पैसिव स्ट्रक्चर आहे युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, किताब विस्डम यानी तौरात जो किताब इंजील हुनखे ॾिनो वेंदो, ऐं पंहिंजो हिकमत विस्डम ॾिनो वेंदो, ऐं तौरात हू ॼाणंदो, ऐं इंजील हुनखे गॉस्पेल। हाणे इंजील हींअर जेके असां वटि मौजूदु आहिनि उलमान जेके बनी इसराईल जा या ईसाइनि जा, उन्हनि रखिया आहिनि जेके 4 रखिया आहिनि, पर उन वञा को बि हिकिड़ो उहो गॉस्पेल कोन्हे जेको हज़रत ईसा जो हुजे। हीउ गॉस्पेल आहे मती जो, हीउ गॉस्पेल आहे लूका जो, हीउ गॉस्पेल आहे मार्क जो, हीउ गॉस्पेल आहे जॉन जो, यूहन्ना जो। 4 इहे गॉस्पेल आहिनि, ॿिया किताब आहिनि इंजील जे न्यू टेस्टामेंट में, ॿिया ख़त आहिनि, ऐं ॿिया एक्स जो किताबु आहे, रिवलेशन जो किताबु आहे, ऐं ॿिया ख़त आहिनि के पॉल जा आहिनि, के पंहिंजे जेम्स जा आहिनि, के पीटर जा आहिनि, के कंहिंजा आहिनि, त इहे ख़त आहिनि जेके। त अहिड़े नमूने सां युअल्लिमुल किताब वल हिकमत, हिकमत ॾींदो हुनखे, विस्डम ॾींदो, अकुल, ऐं पंहिंजो तौरात हुनखे सेखारींदो, तौरात जो इल्मु हुनखे हूंदो, अलाह ताला हुनखे सेखारींदो, जो हू कोट कंदो पियो तौरात में हीअं आहे, ऐं अलाह ताला हीअं थो चए मूंखे, त तौरात में माना हीअ आहे, ऐं आऊं माना हीअं थो करियां, ईअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजा मिसाल ॿुधाईंदो, दरबुल मिसल ॿुधाईंदो। वल इंजील, इंजील माना गुड न्यूज़, ख़ुशख़बरी आहे, गॉस्पेल जी माना ख़ुशख़बरी, ख़ुशख़बरी यानी छा चइजे त ख़ुशख़बरी आहे रहमत जी। अलाह ताला हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मर्सी वारो, रहमत वारो, कंपैशन वारो करे मोकिलियो, छो जो सख़्ती अची वई हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे तौरात में, क़ानून में तमामु सख़्ती रबाइज़ विझी छॾी, काहिननि विझी छॾी, मतिलबु त उहो सख़्ती एतिरी हुजे या न हुजे, पर हाणे हीअं जीअं असां मुस्लमान जेके आहियूं त तमामु कनि ॻाल्हियुनि ते सख़्ती, हीअ बसि हीअं 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 वुज़ू थींदो, हीअं कोन थींदो, नमाज़ थींदी, हीअं कोन थींदी, हीअ काफ़िर आहे, हू काफ़िर आहे, हू काफ़िर आहे, सॼी दुनिया काफ़िर थी वई हली। त इहा सख़्ती जेका हुननि वटि अची वई, जेका हींअर असां वटि अची वई आहे, त इन सख़्तीअ खे नरम करण जे लाइ ताला कंपैशन, मर्सी जेका असां मोकिली, रहमत ऐं मोकिली, पंहिंजो ईसा अलैहिस्सलाम खे रहमत करे मोकिलियो। वरसूलन इला बनी इसराईल, बनी इसराईल जे लाइ रसूल मैसेंजर करे मोकिलिबो। हाणे हिकिड़ो थियो नबी जेको ख़बरूं ॿुधाए ग़ैब जूं, उहो नबी आहे, नब माना ख़बरूं, रसूल माना मैसेज खणी आयो वरी ॿुधाए बि, त मैसेज जेको तौरात जो हो, क़ानून हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते लथो, उहो बि चईंदा आऊं हिकिड़ो आयोटा बि अॻिते पोइते करण वारो न आहियां, ऐं उनखे क़ाइमु रखण वारो आहियां, पर खेसि बि हुकुम हो शरीयत जो त तूं कंपैशन आण, ऐं मुहबत आण, पंहिंजो फज़ुल आण, रहमत आण, सख़्ती जेका असां तौरात में थी वई आहे उहा घटि कर। वरसूलन इला बनी इसराईल अन्नी क़द जिअतुकुम बिआयतिन मिन रब्बिकुम, ऐं मूं तव्हां वटि आंदियो आहे निशानी अलाह ताला वटां, तव्हांजे रब्बिकुम, तव्हांजे रब वटां, रब तव्हांजो बि उहो आहे जेको मुंहिंजो आहे, मुंहिंजो बि उहो आहे जेको तव्हांजो आहे, सभु कंहिंजो रब ॿियनि जो बि उहो ई आहे, ईअं कोन्हे त हुनजो रब ॿियो, हुनजो रब ॿियो, आसमान जो रब ॿियो, ज़मीन जो रब ॿियो, टंडे जाम जो रब ॿियो, अमेरिका जो रब ॿियो, यूहन्ना जो रब ॿियो, फलाणे जो रब ॿियो, रब उहो साॻियो आहे। अलाह ताला जंहिं ख़लकियो आहे सॼो जान सो हिकिड़ो ई आहे, हर हंधि उहो ई आहे, आसमान में बि उहो आहे, ज़मीन में बि उहो आहे, तव्हांजो बि उहो आहे, मुंहिंजो बि उहो आहे, हुननि जो बि उहो आहे, असांजो बि उहो आहे। अन्नी क़द जिअतुकुम बिआयतिन मिन रब्बिकुम अन्नी अख़्लुक़ु लकुम मिन अत्तीन कहयत तैर
पखीअ वांगुरु हिकिड़ो या पंखा ठाहींदुसि मिटीअ वञा ऐं उनखे फूक ॾींदुसि त उहो उॾामंदो। हाणे इहो ॼण वॾे हूंदे इहो करे ॾेखारियईं जॾहिं ॿार हुआ, ॿारनि सां रांदियूं कंदो हुओ हज़रत ईसा अलैहिस्सलाम, त पोइ उन्हनि खे मिड़ेई इहे तमाशा ॾेखारींदो हो। पखी आहे हीउ ॾिसो, पखी ठाहे मिटी वञा फूक ॾिनई पखी उॾामी हलियो। त हाणे मतिलबु त इहो मौजज़ो अलाह ताला हुनखे ॾिनो, इनजी शहादत अलाह ताला क़ुर शरीफ़ में ॾिए थो। इन करे इहा ग़लति ॻाल्हि कोन्हे, मतिलबु ईअं करे सघियो अथई। हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाईंदो क ख़यत तैर तीन मिटी वञा फन फुख फी, पोइ हुन मंझि फूक ॾींदुसि त फयकून तैरनि बिज़निल्लाह, त पखी थी वेंदो, पर मुंहिंजे हुकुम सां कोन्ह थींदो, अलाह जे हुकुम सां थींदो। हाणे जेके बि हुकुम हज़रत ईसा अलैहिस्सलाम मुअलनि खे जीआरियो या पंहिंजे कोढ़ वारनि खे या बर्स वारनि खे या बीमारनि खे, अखियुनि खां वॾनि खे अखियूं मतिलबु त सावजियूं थियूं, त इहे सभई बिइज़्निल्लाह अलाह ताला ॿुधाए थो क़ुर शरीफ़ में, त अलाह ताला जे हुकुम सां, अलाह ताला जे हुकुम सां, अलाह जे इज़्ज़त सां, इजाज़त सां। यानी अलाह ताला खे दरख़्वास्त कई हज़रत ईसा अलैहिस्सलाम त हीअं कर, अलाह ताला ईअं कयो, अलाह ताला जे हुकुम सां ईअं थियो। ईअं न त हज़रत ईसा अलैहिस्सलाम पाण थो करे या हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कंदो, या हू इन करे जेको बि दुआ घुरंदो त अलाह ताला कंदो, उहो वणेसि त करे वणेसि न करे, ईअं करे न बि करे त मर्ज़ी जो मालिक। بآية من ربكم أني أخلق لكم من الطين كهيئة الطير فأنفخ فيه فيكون طيرا بإذن الله وأبرئ الأكمه، ऐं अंधे खे छिटाईंदुसि जेको अखमा हूंदो, अखियुनि लिकल हूंदुसि, व अबरस ऐं कोढ़ वारे खे, व उहियल मौता ऐं मुअलनि खे जीआरींदुसि बिइज़्निल्लाह, उहो बि अलाह जे हुकुम सां, अलाह जे इज़्न सां। पोइ उनब्बिउकुम ऐं तव्हांखे ख़बर ॿुधाईंदुसि बिमा ताकुलून, छा खाई आया आहियो, मतिलबु छा खाओ था, मतिलबु तव्हां फलाणी शइ खाई अॼु आया आहियो, उहो बि तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि। मतिलबु अलाह ताला मूंखे ॿुधाईंदो वही जे थ्रू, ऐं मूंखे ख़बर पवंदी ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि। वमा तदख़िरून, ऐं छा ज़ख़ीरो करे लिकाए आया आहियो घर में, मतिलबु फलाणी शइ पई आहे तव्हांजे, मानी आहे या ॿोड़ आहे या अनाज आहे या फलाणी शइ फलाणे हंधि पई आहे, उहा आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि, छो जो मूंखे अलाह ताला वही जे मार्फत ॿुधाईंदो। वमा तदख़िरून फी बुयूतिकुम, तव्हां जेको ज़ख़ीरो करे रखियो आहे का शइ का लिकाए रखी आहे, त उहा बि आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। इन फी ज़ालिक लआयतन लकुम, इन में तव्हांजे लाइ निशानी आहे, ओजज़ो आहे, आयत आहे अलाह ताला जी तरफ़ां। इन कुंतुम मोमिनीन, जेकॾहिं ईमान आणियो था, मोमिन आहियो, त इहा ॻाल्हि ईअं अथव। वमुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन तौरात, ऐं तव्हांजे हथनि में, तव्हांजे अॻियां, तव्हां वटि अॻु में ई मौजूदु जेको आहे तौरात, उन जो आउं तसदीक़ कंदुसि। यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो इंजील जेको आहे सो तसदीक़ कंदो, पर जेकॾहिं को इंजील में ॻाल्हि उबती आहे, ख़िलाफ़ु आहे तौरात जे, त उहा जेका तसदीक़ न आहे, अलाह ताला वटां न आहे, या तसदीक़ करणु खपे। क़ुर बि ईअं आहे ऐं हदीस बि ईअं आहे, त जेका क़ुर जंहिंजी तसदीक़ कंदो, क़ुर मुहैमन आहे, छो जो इंजील में ऐं तौरात में विझी छॾिया अथऊं घणियूं ॻाल्हियूं, ऐं इन करे क़ुर शरीफ़ फ़ुर्क़ान आहे, फ़र्क़ु करे थो हलाल में, हराम में, सच में, कूड़ में, जहल में, इल्म में, सभिनी में उहो फ़ुर्क़ान बि आहे ऐं मुहैमन आहे, जो हितां जेका कूड़ी ॻाल्हि विझी छॾी आहे तौरात में, इंजील में, उहा चवंदो त हीअ कूड़ी आहे, हीअ सची आहे, हीअ कूड़ी आहे, हीअ सची आहे। मुहैमन इन माना में क़ुर शरीफ़ खे अलाह ताला फ़रमायो आहे। इन फी ज़ालिक लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन वमुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन तौरात वलिउहिल्ल लकुम बअदल्लज़ी हुर्रिम अलैकुम, जेके शयूं हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, जंहिंखे इसराईल थो चइजे, बनी इसराईल, जेके इसराईल पाण ते हराम कयूं हुयूं, जो हिकिड़े हंधि लंघियो थिए त पोइ का शइ हुई, को जिन हो, को फ़रिश्तो हो, को मलाइक हो, छा हो, जंहिंसां विढ़ियो, पोइ
गथम गुथा थी विया पाण में सॼी राति न को हुन ते खटियो न को हुन ते खटियो पोइ हू जेको ॿियो अमराओ फ़रिश्तो अलाए कहिड़ो सो उन हिनखे धकु खयों हिते रांदि ते ऐं चई आऊं मूंखे वञिणो आहे मुंहिंजी जान छॾ त पोइ हुन खां पुछी तूं केरु आहीं चई आऊं उहो आहियां सो बहरहाल पोइ उनजे करे पोइ के गोश्त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम पाण ते के वह का फैट का हॾी का फलाणी शइ का जेका सा हराम कई त इहा आऊं कोन खाईंदुसि इन जी शर्त ते त उहो पाण ते हराम कयो आई इन करे अलाह ताला जेको हराम कयो आहे सो हराम आहे जेको हलाल कयो आहे सो हलाल आहे पर बनी इसराईल अलैहिस्सलाम यानी याक़ूब अलैहिस्सलाम पाण ते जेको हराम कयो हो सो हज़रत पंहिंजो ईसा अलैहिस्सलाम वरी हलाल कयो पर जेके ॿियूं शयूं हलाल न हुयूं से हलाल कोन थो करे सघे हज़रत ईसा अलैहिस्सलाम इहा ॻाल्हि ॼण इहा आहे उहा इलाकुम बादलज़ी हुर्रिम अलैकुम जीअं त तव्हां ते हराम कयूं वयूं हुयूं या सबत जे करे या फलाणी ॿियनि पनिशमेंट्स जे करे हुननि ते फलाणी शइ न खाईंदा हुआ उठ न खाईंदा आहिनि बनी इसराईल वारा हालांकि हलाल हुयो क़ुर शरीफ़ में वरी बि हलाल आहे इन करे उठ हाणे हलाल आहे हू खाईंदे न खाई सघनि था ऐं आहिनि तव्हां वटि अलाह ताला वटां आयतूं अलाह ताला जूं फ़तकुल्ला पोइ अलाह ताला खां डिॼो इन सिलसिले में उहा अती माना अती मुंहिंजो चयो मञो यानी मुंहिंजी इताअत करियो यानी रसूल जी यानी ईसा अलैहिस्सलाम जी इताअत कबी मूसा अलैहिस्सलाम जी इताअत कबी उनजे क़ौम उनजे मिलत ते उनजे उमत ते ऐं असां ते मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करणु जेका असां हुकुम आहे अती उल्लाह व अती उर रसूल अती उल्लाह व अती उर रसूल अती उल्लाह वर रसूल त इहो मतिलबु जो हुकुम आहे जेको बि नबी आयो उनजी उमत खे उनजे हुकुम ते हलणो आहे अलाह ताला जो हुकुम बि आहे पर नबी छो जो उहो ॿुधाईंदो त कीअं हले तंहिं करे उनजो हलाइणु उनजे ॻाल्हि ते हलणो आहे इन अलाह रबी व रबुकुम बेशक अलाह ताला हिकिड़ो ई आहे जेको रब आहे तव्हांजो बि ऐं रब आहे मुंहिंजो बि रब उहो ई आहे तव्हांजो बि रब उहो आहे ॿियो को रब कोन्हे फ़ाबुदू पोइ उनखे उनजी इबादत करियो उनखे पूॼो उनजी परस्तश करियो हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम सिधी वाट इहा आहे यानी अलाह ताला हिकिड़े खे मञिजे ऐं नबी पाक जेको हुजे उन ज़माने जो यानी असांजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे असांखे उनखे बि हलणो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ते जेके हलिया से हलिया हाणे हीअं त जेको आहे सभु को भटकियल आहे पर अलाह ताला पाण ॼाणे ऐं पाण ॼाणनि असांजो वञे कोन को विच में तौरात वारा बि जेके आहे हुनजे मूसा अलैहिस्सलाम जो कलाम जिते लथो त उन ते मञिणो हो उन्हनि खे पोइ जे हलनि था त पाण ॼाणनि पाण मझ अलाह ऐं पाण ॼाणनि असांजो विच में वञे कोन हा उन खां पोइ फरमाए थो त हाणे इहे ॻाल्हियूं थी वियूं हलियूं हाणे अचे थो फलमा हस ईसा मिन हुमुल कुफ़्र पोइ जॾहिं ॾिठाई त हिननि मंझि कुफ़्र दाख़िल थी वियो आहे संस जेके पोयां हलंदड़ हुआ तन में के ॻाल्हियूं ख़राबी जूं अची वियूं पोइ कनि हिन खे अलाह मञे कनि अञा अलाह ते करे मञियो कनि अलाह जो पुटु करे ते मञियो कनि हिन खे रसूल ते करे मञियो कनि हिन खे पैगम्बर ते करे मञियो मुख़्तलिफ़ राया थी विया या मतिलबु हिन ज़माने में बि सभु कंहिं जेको लीडर थो थिए उनजे उनजे मुतालिक़ मुख़्तलिफ़ राया थी था वञनि माण्हुनि जा तीअं हिननि जे फलम मां अहस जॾहिं महसूसु कयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईसा मिन हुमुल कुफ़्र उन्हनि मंझि कुफ़्र ॾिठाई त हाणे कुफ़्र दाख़िल थी वियो आहे हिन मंझि ऐं मूंखे अलाह करे था मञीनि अलाह जो पुटु करे था मञीनि हाणे ख़राबी थी वई आहे हली उन वक़्तु काल मन अंसारी इलल्लाह त उन वक़्तु चई त मुंहिंजो मददगार केरु थींदो अलाह ताला जे रस्ते में यानी हीअ त फ़साद थी वियो आहे जो पर इहा साॻी ॻाल्हि वरी सूरत सफ़ में बि ईंदी वञो मन अंसारी इलल्लाह काल हवारियून हुन जा जेके हवारी हुआ 12 हुआ जेके हुनजे अॻियां पोयां हलण वारा जीअं 12 बनी इसराईल जा शाबा हुया जीअं 12 असां इमाम था चऊं पंहिंजा या पंहिंजो फलाणा त मतिलबु 12 जो बि हिकिड़ो फिगर अहिड़े नमूने सां सुहिणो आहे 10 जो फिगर सुहिणो आहे 7 जो सुहिणो आहे 70 जो सुहिणो आहे 40 जो मतिलबु इहे परफेक्ट जेके क़िस्म जा फिगर्स आहिनि त हिन में फलम हस काल हवारियून नहनो अंसारुल्लाह असां अलाह जा मददगार आहियूं यानी अलाह जे वाट में असीं विढ़ंदासीं आमन्ना बिल्लाह अलाह ते असां ईमान आंदो आहे वशहद
वशहद बि अन्ना मुस्लिमून ऐं असां शाहिदी था ॾियूं त तूं शाहिद हुज त असां फ़रमान बरदार आहियूं अलाह ताला जा यानी उहो हवारिन ईअं चयो 12 जेके हुआ पाल जेको आहे सो पोइ आयो ऐं उन सॼो कमु फिटायो ख़राबु कयो उन रब्बना मन्ना चया उन्हनि 12 हवारी जेके हुआ या ॿिया बि हूंदनि रब्बना मन्ना बिमा अंज़लत असां ईमान आंदो उन ते जेको तो नाज़िल कयो आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते वतबअन रसूल ऐं इतबात कई आहे असांजे हिन रसूल जी यानी नबी ईसा अलैहिस्सलाम जी फ़क्तुबना मअ शाहिदीन पोइ असांखे शाहिदनि मंझि दाख़िल कजांइ लिखजांइ असांजो नालो शाहिदनि में फ़क्तुबना मअ शाहिदीन वमकरू ऐं माण्हू जेके आहे उन्हनि पंहिंजियूं रिथियूं रिथियूं पंहिंजियूं साज़िशूं साजियूं पंहिंजा मकरम थियाऊं वमकर अलाह पंहिंजो ठाहियो पंहिंजी रिथ रिथी पंहिंजो मनसूबो रिथियो मकर अलाह पंहिंजो रिथ रिथी मक़सद जी माना आहे पर मकर हाणे ख़राबु थी वियो आहे सिंधी में पर मकर जी माना ख़राबु कोन्हे मकर माना रिथ आहे तजवीज़ आहे मनसूबो आहे प्लैनिंग आहे अलाह ताला पंहिंजी प्लैनिंग कई ऐं हुननि पंहिंजी प्लैनिंग कई प्लैनिंग जेका अलाह ताला जी कामयाबु थींदी नेठि मकरू मकर अल्लाह वल्लाहु ख़ैरुल माकिरीन ऐं सभिनी खां भली रिथ रिथींदड़ जो मनसूबो बनाईंदड़ पंहिंजो प्लैनिंग करण वारो जेको अलाह ताला आहे अलाह ताला जी रिथ ग़ालिबु थींदी ऐं ॿियनि जूं रिथूं मग़लूब थींदियूं إذ قال الله يا عيسى إني متوفيك हाणे हीअ आयत जेका आहे सा मुतशाबिहात में या मतिलबु त मुश्किल में आहे जो हिन जो सम्झणु ज़रूरी आहे मुतवफ़ी वफ़ा करणु वफ़ा माना पूरी करणु चए आउं तुंहिंजो वक़्तु जेको आहे सो पूरो थो करियां हिते हीअ मौत जी माना बि पूरो आहे वक़्तु पर मतिलबु त हज़रत ईसा जे सिलसिले में ख़ुशूसी ॻाल्हि आहे त आउं तोखे हितां खणां थो राफ़ियो हिते ई लफ़्ज़ आहे इनी मुतवफ़ीक आउं तुंहिंजो वक़्तु पूरो थो करियां हिते राफ़िउक ऐं तोखे खणां थो पाण वटि असेंशन खे चवंदा आहिनि अंग्रेजी में पंहिंजे इंजील मंझि असेंशन जी ॻाल्हि आहे पर हाणे उहो असेंशन नथा मतिलबु सम्झ में अचे हिन खे चवंदा बसि हिते हीअं थी वञो हूअं थी वञो वरी असेंशन आहे इनी मुतवफ़ीक तव्हांजो वक़्तु पूरो थो करियां ॿियो कोन तोखे मारियां थो मारण जी माना में न मारण यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिते बि आहे अलाह ताला हुनखे ज़िंदा रखियो आहे राफ़िउक ऐं तोखे आउं इलाही मां पाण वटि खणां थो मथे इलाही राफ़िउक इलाही मूं वटि पाण वटि रखां थो तो वटि उहा मुतहिरुक ऐं तोखे पाक थो करियां हिननि जे ख़बीस हथनि खां हिननि जे साज़िशुनि खां पाक थो करियां मिनल्लज़ीन कफ़रू जेके काफ़िर आहिनि उन्हनि जे हथनि खां तोखे आउं पाक थो करियां वजाइलुल्लज़ीन तबऊक फ़ौक़ल्लज़ीन कफ़रू हाणे हीअ हिसो जेको आयत जो तमामु ज़रूरी आहे ऐं तमामु अहम आहे सम्झणु त तोखे जेके मञण वारा आहिनि उन्हनि खे आउं ॿियनि ते ग़ालिबु कंदुसि यानी क़यामत ताईं इहा ॻाल्हि ईअं थींदी यानी तोखे ई मञण वारा यानी ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारा हींअर ॿ आहिनि हिकिड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञे थी इन करे जेकॾहिं यहूदी मुस्लमाननि जे पनाह में हूंदा त ख़ुशि हूंदा या हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारा ईसाई आहिनि पाण ग़लति की सलत पर मञीनि था उनखे पोइ अलाह करे मञीनि अलाह जो पुटु करे मञीनि की रसूल करे मञीनि पर वरी बि ईसाई उनखे मञीनि था इन करे अलाह ताला चए थो त फ़ौक़ उहे रहंदा मथे यानी यहूदियुनि जे मथां यहूदियुनि जे मुतलिक़ अलाह ताला सूरत अराफ़ में चयो त क़यामत ताईं उहे जेके आहिनि से हुननि ते अज़ाब करण वारा रहंदा इहा आयत ॿिए हंधि आहे त मतिलबु त इहा ॻाल्हियूं सम्झणु घुरिजनि त हींअर जेको हबलिम मिनल्लाह व हबलिम मिनल इंसान जी हबल इंसान जी मदद जे करे हीअ जेके आहिनि से हींअर क़ाइमु आहिनि हींअर जेको नेतान्याहू जेको इसराइल ठहियो वेठो आहे सो अमेरिका जे चए ते ठहियो पंहिंजे
पंहिंजे ताक़त ते कोन्हे, इन करे त अलाह ताला हुनखे ताक़त न ॾिनी आहे जो हुकूमत क़ाइमु करे सघे। हुकूमत हुनजी आहे ईसाइनि जे करे। हींअर जेका हुकूमत आहे बनी इसराईल में, इहा जॾहिं हटंदी त वक़्तु हिन जी हुकूमत ख़तमु आहे। अलाह ताला क़यामत ताईं हिन जी हुकूमत थियणु न ॾींदो। इहा ॻाल्हि क़ुर शरीफ़ में बिल्कुलु वाज़िह आहे। ऐं हीअ आयत उन्हनि आयतुनि वञा हिकिड़ी आहे जेका यादि रखणु घुरिजे। हिन आयत जो नंबर आहे 55 सूरत आल इमरान में। फरमाए थो إذ قال الله يا عيسى إني متوفيك ورافعك إلي ومطهرك من الذين كفروا وجاعل الذين اتبعوك فوق الذين كفروا إلى يوم القيامة ثم إلي مرجعكم पोइ मूं ॾांसि भई मोटणु थींदो तव्हांजो फ़ाकुम पोइ आउं हुकुम कंदुसि, रूलिंग आउं कंदुसि बैनकुम तव्हांजे विच में फ़ीमा कुंतुम फ़ी तख़्तलिफ़ून जंहिं ॻाल्हि जे मुतलिक़ इख़्तिलाफ़ कयो थिए उनजो फ़ैसिलो आउं कंदुसि उन ॾींहुं। फ़मल्लज़ीन कफ़रू पोइ जिन कुफ़्र कयो तुंहिंजे मामले मंझि फ़अज़िबहुम अज़ाबन शदीदा उन्हनि खे अज़ाब आउं ॾींदुसि सख़्तु क़िस्म जो। अज़ाबन शदीदन फ़ि दुनिया वल आख़िरत उनखे दुनिया में बि अज़ाब ॾींदुसि सख़्तु ऐं आख़िरत में बि अज़ाब ॾींदुसि सख़्तु। उहो जेको अज़ाब जी ॻाल्हि आहे बनी इसराईल ते क़यामत ताईं अज़ाब ॾियण वारा, उहा 167 आयत आहे सूरत आराफ़ जी, उहा पढ़णु घुरिजे हिन सां गॾु। ऐं यहूदियुनि ते ग़ालिब हूंदा ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारा, इहा आहे हीअ 55 नंबर आयत जेका आहे सूरत आल इमरान जी। فأما الذين كفروا فأعذبهم عذابا شديدا في الدنيا والآخرة وما لهم من ناصرين ऐं उनजो को बि मददगार कोन हूंदो उन वक़्तु। وأما الذين آمنوا पर उहे जन ईमान आंदो وعملوا الصالحات ऐं सुहिणा अमल कयूं, सालिह अमल कयूं فيوفيهم أجورهم पोइ उन्हनि खे आउं पूरो जो पूरो बदिलो ॾियुसि। ऐं साॻियो लफ़्ज़ आहे युवफ़ी वफ़ा वारो, पूरो करे ॾींदुसि आउं उन्हनि खे उजूरो उन्हनि जो बदिलो चङे कम जो। वल्लाहु ला युहिब्बु ज़ालिमीन ऐं बेशक अलाह ताला ज़ालिमनि खे पसंदि नथो करे। ज़ालिक नतलू अलैक हे हीअ आयतूं असां तोखे पढ़ी था ॿुधायूं। अलाह ताला थो फरमाए असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए थो त हीअ 58 आयत ज़ालिक नतलू असीं तोखे पढ़ी था ॿुधायूं हीअ आयतूं अलैक तो ते मिनल आयात आयतुनि मज़ा व ज़िक्रिल हकीम ऐं हीअ जेको ज़िक्र हिकमत वारो आहे हिन मज़ा तोखे हीअ आयतूं पढ़ी था ॿुधायूं। हाणे ईसा जो मिसाल अलाह ताला ॿुधाए थो त कीअं आहे। ईसा जो मिसाल आदम वांगुरु आहे, आदम जहिड़ो आहे। इन मसल ईसा इंदल्लाह अलाह वटि ईसा अलैहिस्सलाम जो मिसाल ईअं आहे जीअं अलाह वटि आदम अलैहिस्सलाम जो मिसाल आहे जो हुनखे न यानी मिटीअ मां ऐं पाणी मां ख़लक़ियईं, न का माउ न को पीउ। इन मसल ईसा इंदल्लाह कमसल आदम आदम वांगुरु ख़लक़हू मिन तुराब हुनखे मिटीअ मां पैदा कयईं, मिटी ऐं पाणी ॿई। सुम क़ाल लहू कुन फयकून पोइ चयईं हुनखे आदम खे त हाणे थी पओ त थी पियो माॻे। अल हक़ मिन रब्बिक इहो हक़ आहे, सची ॻाल्हि आहे अलाह ताला वटां। फला तकुम मिनल मुमतरीन पोइ तूं शक वारनि मंझि न थी। यानी ईसा अलैहिस्सलाम खे बि असां ईअं पैदा कयो आहे जो पंहिंजो माउ जे पेट मंझि असां साहु विधोसीं ऐं उन मंझि जेको आहे सो पैदा थियो ऐं असांजे हुकुम सां कुन फयकून सां थियो आहे। इन करे हज़रत ईसा कलमतुल्लाह आहे ऐं हज़रत ईसा रूहुल्लाह आहे, हज़रत ईसा मसीह आहे। त इहे सभई सिफ़तूं जेके आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जूं आहिनि। فمن حاجك فيه من بعد ما جاءك من العلم
فقل تعالوا ندعو أبناءنا وأبناءكم ونساءنا ونساءكم وأنفسنا وأنفسكم ثم نبتهل فنجعل لعنة الله على الكاذبين. हाणे हीअ 31 आयत आहे मुबाहिले जी, जेका विच में थी पंहिंजो नज़रान जो जेको वफ़्द आयो हो ईसाइनि जो, उन खां हिननि खे हाणे तूं चओ त जेकॾहिं तव्हां अञा बि हुजत करियो था हज़रत ईसा जे मुतलिक़ मूं सां, त पोइ हाणे अचो त तव्हीं ऐं असीं हिकिड़ी ॻाल्हि था करियूं त हलो नदो अबनान, पंहिंजे पुटनि खे सॼो था, तव्हीं बि पंहिंजा पुटु सॼो, औलाद सॼो, पंहिंजा ॿार बच्चा सभई, अबनाकुम अबनाअना व अबनाकुम व निसाअना व निसाकुम, त तव्हां पंहिंजूं औरतूं घुरायो ऐं असां पंहिंजूं औरतूं घुरायूं था। हज़रत फातिमा रज़ी अलाह ताला अन्हो ऐं औलाद जेको हज़रत हसन ऐं हुसैन, हज़रत अली ऐं मदद अहल बैत सभई असीं घुरायूं था असां पंहिंजा, ऐं तव्हां पंहिंजा घुरायो ऐं पंहिंजो निसाअना व निसाकुम व अनफुसना, असीं पाण बि था बीहूं हुन में ऐं तव्हीं पाण बि हुन में बीहो, यानी सभई गॾिजूं था। अनफुसना व अनफुसकुम सुम नब्तहिल, पोइ मुबाहिलो था करियूं, पहिरीं कसम था विझूं विच में, फनजअल लअनतल्लाहि अलल काज़िबीन, त पोइ असीं चवंदा त जेको कूड़ो हुजे असां मञा ॿिन्ही धुरियुनि मञा, तंहिं ते अलाह ताला जी लानत हुजे। हा, हीअ जेका सख़्तु ॻाल्हि हुई, पोइ हुननि जो मुबाहिलो एक्सेप्ट न कयो नज़रान वारनि, पर मञूं बि कोन, मुबाहिलो बि कोन एक्सेप्ट कयूं। इन हाज़ा लहुवल क़ससुल हक़, हीअ बेशक हक़ जी ॻाल्हि आहे ऐं इहो किसो हिक जो आहे। फमा मिन इलाहिन इल्लल्लाह, अलाह खां सवाइ ॿियो को बि अलाह कोन्हे को। व इन्नल्लाह लहुवल अज़ीज़ुल हकीम, ऐं बेशक अलाह ताला अज़ीज़ आहे, हिकमत वारो आहे। हाणे ॿियो हाणे अचे थी हिन खां पोइ, फ़इन तवल्लौ, पोइ जेकॾहिं मुड़ी वञो, यानी अञा बि मञो नथा, एराज़ करियो था, मुंहुं मोड़ियो था, तवल्लौ फिरी था वञो, अञा बि ॻाल्हि था, फ़इनल्लाह अलीमुम बिल मुफ़्सिदीन, तो बेशक अलाह ताला ॼाणे थो त फ़साद करण वारी धुर कहिड़ी आहे, तव्हां आहियो असीं आहियूं, कहिड़ो धुर आहे फ़साद करण वारनि खे अलाह ताला चङी तरह ॼाणे थो। हाणे हिते वरी 64 आयत मंझि हीअ जेका अचे थी हाणे, उहो वरी अहले किताब खे वरी दावत आहे त अचो त कलमतुन सवाउन बैनना व बैनकुम, उन ते अचो। फरमाए थो कुल या अहलल किताब तालौ इला कलिमतिन सवाउन बैनना व बैनकुम अल्ला नअबुद इल्लल्लाह वला नुश्रिक बिही शैअन वला यत्तखिज़ल बादुना बादन अरबाबम मिन दूनिल्लाह फ़इन तवल्लौ फ़क़ूलु अशहदू बिअन्ना मुस्लिमून। या अहलल किताब लिम तुहाज्जून फ़ी इब्राहीम वमा उन्ज़िलतित तौरात वल इंजील इल्ला मिन बादिही अफ़ला तअक़िलून। हे अहल किताब, छा लाइ हुजत था करियो इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुतालिक़, छो त यहूदी आहिनि, हज़रत इब्राहिम यहूदी हो, नसारा हो, ख़बर कोन त तौरात पोइ लथो, इंजील पोइ लथो, अलाह इब्राहिम अलैहिस्सलाम त अॻु में जो। त हाणे इन जी असां वज़ाहत वरी पोइ ॿिन्ही आयतुनि जी पोइ कंदासीं इनशा अलाह आमीन। हाणे त असीं वक़्फ़ था करियूं, वॾा वक़्तु घणो थी वञे ऐं ॾुखियो थी पए हिन जो लहण। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।